नाज़रीन जुंग शाही मां मांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे हुए हुजूर अहमद ब्रोही पाक आर्मी तरफां जनरल ऑफिसर कमांडिंग अरिड़हं डिवीज़न मेजर जनरल यहया उस्मान गोंदल जी ख़ास हिदायतुनि ते 73 बटालियन पारां हिकु रोज़ा मुफ़्त मेडिकल कैंप रूरल हेल्थ सेंटर जुंग शाही में मेजर मोहम्मद जरी जी निगरानी में लगाई वई, जंहिंमें तिबी माहिरनि डॉक्टर दाऊद हेलायो, डॉक्टर याकूब खुश्क, डॉक्टर ताज मोहम्मद पलीजो, डॉक्टर अहमद अली, डॉक्टर अकबर अली पलीजो, डॉक्टर इकबाल पलीजो, दंदनि जे सर्जन डॉक्टर गुलाम सरवर पारां 800 खां वधीक मरीज़नि जो मुफ़्त चेकअप मुआइनो करे ख़ैर मुफ़्त दवाऊं ॾियण समेत शुगर मलेरिया ऐं ॿियनि बीमारियुनि जो टेस्टूं करे ड्यूटी ते मौजूद डॉक्टरनि पारां आयल मरीज़नि खे मुख़्तलिफ़ विचरंदड़ बीमारियुनि खां बचाव लाइ इख़्तियार कयल तदबीरुनि ते अमल करण जो हिदायतूं कंदे उन्हनि जी रोकथाम जे बारे में पिणु ॼाण ॾेई उन्हनि जी रहनुमाई कई। उन मौक़े ते आयल मरीज़नि ऐं जुंग शाही प्रेस क्लब जी टीम पारां पाक फ़ौज जे इन कयल अवामी ख़िदमत खे साराहींदे चयो त अहिड़नि मुफ़्त मेडिकल कैंपूं लॻाइण वारो क़दम सुठो अमल आहे। अहिड़ियूं कैंपूं ॿियनि बि इलाइक़नि में लॻायूं वञनि जीअं उतां जा रहवासी हिननि कैंपुनि मां भरपूर फ़ाइदो हासिल करे पाण खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां महफ़ूज़ रखे सघनि।